मुझा दरवेश पुट, अल्लाह तोखे शफ़ा ॾींदो बाबा, अल्लाह तोखे शफ़ा ॾींदो। असीं तुंहिंजो खटियो खाईंदासीं यारा। खैरी अमड़ आईस, हिन वीचारे खे तूं दुआ कर। डाज़ा तूं अकेली भेण आईस न, तू ही का दुआ करिस त चाकू थी पए। हले अटवा हले सॼी हालत ख़राब अथसि। अल्लाह कदो चाकू थी थो टिबा। फॉलो करेसि। जो पुट गिटी में घुमंदो बाल चारी थो यार। दुआ कयोसि यार, दुआ कयो मुंहिंजे बचड़े खे। अलाह कंदो तो सही थी वेंदो जल्दी। दुआ कयोसि दुआ। हींअर कीअं है तबियत सोना साईं? शुक्र आहे मालिक जो, हाणे बहितर आहियां फ़कीर बाबा। बेशक उन रब जो ई शुक्र आहे जेको मौत ऐं हयात जो मालिक आहे। फ़कीर बाबा मूंखे छा थी वियो हुयो? बाबा साईं सिर्फ़ तूं न, इहा बीमारी हर जॻह ते पखिड़िजी वई आहे जंहिंजो इलाज ई कोन हुयो। बाबा मालिक साईं करम कयो आहे, मूं जेको तुंहिंजो इलाज कयो आहे उहो कामयाबु वियो आहे। इन में मालिक साईं शफ़ा रखी आहे। हाणे इहो इलाज ॿियनि खे बि ॿुधाइणो पवंदो। फ़कीर बाबा छा इहा बीमारी असांजे ॻोठ वारनि खे बि थी आहे? बाबा भागनि सां को ॻोठ बची वियो हुजे, पर मूंखे नथो लॻे त इन बीमारीअ उते पेर न रखियो हुजे। फ़कीर साईं छा इन बीमारी सां मौत बि थी सघे थो? बाबा मौत एतिरो आहे, जेकॾहिं को चइनि खे बीमारी लॻे थी त उन मां कंहिं हिक जो बचण बि ॾाढो ॾुखियो आहे। फ़कीर साईं इहा ख़बर कीअं पवे त हीअ बीमारी असांजे ॻोठ में आहे या न? बाबा मां वञा थो तुंहिंजे ॻोठ ऐं उन्हनि खे इहा ॼाण ॾियां थो। फ़कीर बाबा ॻोठ भली वञ, पर ॻोठ में कंहिंखे बि न ॿुधाइजांइ त को मां हिते तो वटि आहियां। इहा मूं मथां भलाई थींदी। नाराज़गी चङी न आहे बाबा, पर मां तव्हांजे चवण मुताबिक़ कंहिंसां बि इहा ॻाल्हि कोन कंदुसि। मां शाम ताईं मोटी ईंदुसि। जेकॾहिं सम्झो त बुखार वधी वियो आहे त दवा जो हिकिड़ो चमचो पी छॾिजो, मालिक महिर कंदो। न ॼाण त ॻोठ वारा कहिड़नि हालनि में हूंदा। मालिक साईं उन्हनि मथां भलाई कजाए। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माॻ तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।
सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।